नानक पातशाह जी पंजी पातशाही पंजो गादी नशीन चइजे उहे रहिया आहिनि। असल में उन टाइम में कुछ मज़हब तहसब हुआ जेके मतलब तहसुब रखंदा मज़हब में, उन्हनि जो इहो ज़ोर हुयो त उन वक़्तु असांजो जेको दीनी किताब आहे उन में उतां जे जेके हुकुमरान हुआ उतां जे ते ज़ुल्म कंदा हुआ, लाहौर में बादशाह रही चुका आहिनि। उन्हनि जो इहो हुयो त उन मज़हबी किताब असांजो जेको असां उन गुरू करे मञींदा आहियूं, असां उन किताब न चवंदा आहियूं, उन में चए पियो त उहो असांजी तारीफ़ बयानु कई वञे। पोइ गुरु अर्जन देव महाराजनि चयो त चाहे कुझु बि थी पए असां उन में इहा शइ एड न कंदासीं, इहा इलाही कलाम आहे, इलाही बाणी आहे, जेकी उहा आहे असां उनखे उअं ई रहणु ॾींदासीं, उन में काई बि शइ न कंदासीं। हुननि चयो अगरि तव्हां ईअं न कंदो त असां तव्हांखे मारे छॾींदासीं। हुन चयो पहिला मरण क़बूल जीवन की छॾासि। त मतिलबु गुरु नानक जे दर ते इहो सेखारियो वियो आहे ज़ुल्म सहण खां बहितर आहे त ज़ुल्म जो ख़ात्मो कजे, भले हुन लाइ पंहिंजी ज़िंदगी ॾियणु खपे। पोइ उन पंजी पातशाही जे मथां तसिया करणु शुरू करे ॾिना। उनखे उबलदी देग पाणी मतिलबु उन में विधो वियो। उनखां बाद में उनखे आख़िरी तसियो ॾिनो वियो त वॾो ततियल तओ उन ते विहारण जो तसियो ॾिनो वियो। तव्हां तस्वीर बि ॾिसी सघो था, मथां लॻल आहे। त उन में गुरु अर्जन देव महाराज चयो तए ते असां वेहंदासीं, बाक़ी काई बि शइ उन में असां एड न कंदासीं। उन्हनि चयो ठीकु आहे, तव्हांखे तए ते विहारियो वेंदो। रेती वारी जेके चइजे उहा गरम कई करे उहा बि मथां हारी वई। सोचो तव्हां हिन महिल जून जो केॾो गरम महीनो आहे, उन दौर में गुरु पातशाह जे मथां तए ते विहारियो वियो, मथां गरम रेती विधी वई। उन हिसाब सां असांजी इहे नंगर न्याज़ हलंदो आहे। असां चवंदा आहियूं मतिलबु पाणी पीआरण त हूअं बि सवाबु आहे, नंगर हले जीअं मुसाफ़िर या मरीज़ तबिको या ग़रीब तबिके खे असां हर साल इन ई करे असां ॾींदा आहियूं। पंहिंजे मुर्शिदनि जे शहादत जा ॾियारा था हलनि, इन जे करे कयो आहे। सुबुह खां वठी 10 बजे खां वठी सबील जो स्टार्ट थी चुको आहे। 1 बजे खां वठी असां लंगर शुरू कयो आहे, जिन में 4-5 देगियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, ॿियूं पचाइण लाइ मोकिलियूं आहिनि। जीअं आहियूं त उहे वरी स्टार्ट थींदासीं। हला ख़ुशि कंदो भलो कमु रखियो अथऊं, गर्मी आहे ख़ुशि कंदो भलो कमु कयो अथऊं, ग़रीब दुआ कंदनि। VIP कमु आहे, हला हयाती ॾींदनि जेको आहे त VIP कमु आहे, हला हिननि जो सवाबु कमु। महिरबानी आहे सर हिननि जी, वाक़ई महिरबानी। हिंदू अॻवाननि जेके सबील हला रहिया आहिनि उन्हनि जा बि तव्हां व्यूज़ ॿुधा, जेके मुसाफ़िर हिते सबील पी रहिया आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई थिए। उन्हनि जो बि चवणु आहे त सबील हलाइण जो तमामु बहितर कमु आहे ऐं हिन कम खे जारी ऐं सारी रखियो वञे। कैमरामैन सां गॾु मोहम्मद इक़बाल, मोजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।